नाज़िम गोलारची में कारखाने अंदर ज़रई भाण जो वॾो ज़ख़ीरो गॾु करण ते लाॻापियल अख़्तियारनि कार्रवाई कंदे गोदाम खे सील करे छॾियो आहे। उन हवाले सां ॾिसो त गोलारची मां मेरान टीवी जी रिपोर्टर सरदार भट्टी जी हीअ रिपोर्ट। एडिशनल डायरेक्टर एग्रीकल्चर अॼु जेको आहे गोलारची शहीद फाज़ल राव में हिकु वॾी डंपिंग थियल जेकी भाण जेको डिपो आहे उहो जेको हिते बाज़ियाब करायो वियो आहे। हिन डिपो में लॻभॻि जेको आहे 50,000 जे वेझो जेके आहिनि उहे बैग्स हिते डंप थियल आहिनि। जॾहिं त हिन जो इहो चवणु आहे त हीउ हिते हिकु गैर कानूनी तरीक़े सां डंप थियल आहे। हिन जो न को लाइसेंस आहे न को हिते स्टोरेज जो हिन वटि लाइसेंस आहे। वधीक जेको आहे मूंसां गॾु एडिशनल डायरेक्टर मौजूदु आहिनि, उन्हनि खां पुछूं था त उन्हनि जो छा चवणु आहे। असल में असां हिते सरप्राइज़ विज़िट कयोसीं, उन सां गॾु ॿियूं जेके एजेंसियूं आहिनि असांजे डिस्ट्रिक्ट लेवल ते असांजी हिकिड़ी कमेटी जोड़ियल आहे, जंहिंखे असां जेको आहे उन कमेटी जे तहत जेको आहे मुख़्तलिफ़ असांजे स्टेक होल्डर्स आहिनि ऐं जेकी असांजूं इंटेलिजेंस जूं जेके आहिनि पंहिंजा दोस्त, उन्हनि जी असांजी हिकिड़ी कमेटी जोड़ियल आहे जंहिंजी सरबराही जेका आहे असांजो ज़िले जो DC कंदो आहे। जिथे भी का अहिड़ी कंहिं शइ जी असांखे ख़बर पवंदी आहे त उनजी सरप्राइज़ विज़िट जे दौरान का शइ पकड़िजी वई आहे त उन ते असां कानूनी कदम खणंदा आहियूं जेके असांजा पावर्स आहिनि। हीअ जॻह जेका आहे गैर कानूनी आहे, हिन अदे वटि न त को लाइसन आहे जंहिं तहत हे फर्टिलाइज़र रखी सघे थो। ॿियो इहो आहे त हिन में जेको सभ खां वॾो जेको इशू आहे उहो इहो आहे त जेकॾहिं हीअ रखे ऐं लाइसन भी हुजे त हिन वटि सर्टिफिकेट हुजणु लाज़िम आहे। उन ज़िले जे ऑफिसर खे ॿुधाइणु लाज़िम आहे। उन सर्टिफिकेट स्टोरेज जो असां इशू कंदा आहियूं, उहो हिन वटि आहे कोन। बग़ैर कंहिं लिख पढ़, बग़ैर कंहिं कागज़, बग़ैर कंहिं कानूनी पेचीदगियूं पूरियूं करण जे हिननि हिते डंप कयो आहे। जंहिंमें लॻे थो त हीअ जेको आहे सो फुली होल्डिंग आहे। 50,000 बोरियूं को बि कंहिं हिकु जॻह ते कोन थो रखी सघे। न हिननि वटि का इनवाइस आहे, कुझु बि कोन्हे। 3-4 ॾींहं खां जेके ट्राला पिया आया सभु हिननि हिते लाथा आहिनि ऐं हींअर असां आया आहियूं। असां हिननि खे सील था कयूं ऐं इन खां पोइ जेको बि असांजी कानून क़ाइदे जे अंदरि आहे उन तहत असां हिननि ते एक्शन खणंदासीं, छो जो हीअ फर्टिलाइज़र आहे, हीअ डायरेक्ट चालान थींदो आहे ऐं हीअ असांखे चालान करणो पवंदो कोर्ट जे अंदरि, छो जो हिन जी FIR न थींदी आहे। असांजे कानून जे तहत फर्टिलाइज़र जो जेको बि असांजो एक्शन हूंदो आहे उहो चालान जे तहत हूंदो आहे, उहो डायरेक्ट चालान जेको आहे कोर्ट जे अंदरि कंदा आहियूं। सो हींअर असां आया आहियूं, हिनखे असां सील था कयूं। बाक़ी जेका फर्दर कार्रवाई आहे उहा असां कोर्ट जे अंदरि जेको आहे सो पेश कंदासीं। वॾी तादाद में जेको आहे तालके गोलारची में उहो बि ज़रात जे हवाले सां अगरि ॻाल्हि कजे त हीउ हिकिड़ो वॾो ख़ितो आहे जंहिंमें हिन वक़्तु बम्पर जेको क्रॉप आहे उहो राइस जो आहे ऐं राइस जे लाइ जेको आहे भाण जी ज़रूरत पए थी त भाण खे मुख़्तलिफ़ तरीक़नि सां ब्लैक ते विकिरो करण जा जेके तरीक़ा आहिनि, टूल आहिनि, उहे हिते आज़माया वञनि था ऐं हिते जे आबादगारनि खे उहा जेकी आहे तकलीफ़ जेकी आहे उहा महसूसु थिए थी, छो जो जॾहिं हीउ डंप थिए थो त उनखां पोइ हिनखे ब्लैक ते विकिरे करण जा इंकशाफ पिण मिलिया आहिनि। हिन वक़्तु डायरेक्टर एग्रीकल्चर जेके आहिनि एडिशनल, उन्हनि ऐं जेको आहे गोलारची तालके जो जेको आहे एडिशनल डिप्टी डायरेक्टर, उन्हनि गॾिजी करे पुलिस सां गॾु कार्रवाई थी आहे ऐं इन कार्रवाई में हिननि अॼु जेको आहे हिन सॼे डिपो खे जेको आहे सील करे छॾियो आहे ऐं हीउ जेको सॼो भाण आहे हीउ चालान थींदो ऐं इहो सॼो वरी जेको आहे वरी हिन जो प्रोसेस जेको आहे कानूनी तरीक़े सां छा थो थिए उहो अॻियां ॾिसंदासीं। कैमरामैन हसनैन शेख सां गॾु सरदार भट्टी, मेरान टीवी न्यूज़, गोलारची।